अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम डोर टू डोर सां गॾु तव्हांजो मेज़बान राय बपड़ हाज़िर आहे। नाज़रीन, हिन वक़्तु असीं ॻोठ गढ़ी हसन सरकी में मौजूदु आहियूं। हिन थी सघे थो ॻोठ खां तव्हां नावाक़िफ़ हुजो, पर फ़ज़ीला सरकी जे नाले खां पूरी सिंध वाक़िफ़ आहे। घणी पल जेके आहिनि सो असां हिते बीही करे हिते ॾिसंदा रहियासीं त हिते छा पियो थिए। कुझु रोअण जा आवाज़ पिया आया, पाराता हुआ, कुझु हिकिड़ो अजीब ऐं ग़रीब क़िस्म जो जेको आहे माहौल हुते जुड़ियल आहे, ॼण त कंहिंजो को अंदरि ॼण को फोती थी वई हुजे, को लाश पियो हुजे। हीअ कर्ब वारी सूरत हाल आहे। हीअ सूरत हाल अॼु जी न आहे, बल्कि हिन खे 3 साल अॻु में जेका नंढड़ी अगवा थी आहे उनखे हिन वक़्तु काफ़ी अरसो गुज़री चुको आहे। फ़ज़ीला रांदि खेॾंदे अगवा थी, हिन वक़्तु ताईं को बि हुनजो ॾस पतो न पियो आहे त उहो किथे आहे किथे न आहे। हिन ग़रीबनि जी झुगी में सूर पली रहिया आहिनि, दर्द उभा थियनि पिया, सुसनि पिया, ऐं हज़ारनि क़िस्मनि जूं हिते सो कैफ़ियतूं परवान चढ़नि थियूं, गुम थियनि थियूं पियूं, कुझु बि कोन थो थिए पियो। सुप्रीम कोर्ट तरफ़ां नोटिस बि वरितो वियो आहे। हिन वक़्तु हुननि जा सूर, हुननि जा दर्द, असां कोशिशि कयूं था पंहिंजे जज़्बात ते कंट्रोल कंदे तव्हांखे ॾेखारियूं त फ़ज़ीला सरकी जी अमड़ हिन वक़्तु कहिड़ी कैफ़ियत में गुज़ारे रही आहे, हुनजो वालिद कहिड़ी कैफ़ियत में गुज़ारे रहियो आहे, हुनजो सॼो घराणो कीअं पियो गुज़ारे ऐं हुनजी कमी खे कीअं पिया महसूसु कनि। हिकिड़ो पंहिंजो बचो जीअरो हूंदे बे ॼण त हिननि जे लाइ मुअल आहे। जी नाज़रीन, हे बिल्कुलु हुननि जे असां घर वटि बीठा आहियूं, अची औरतूं वेठियूं आहिनि। जीअं सवेरे मूं तव्हांखे ॿुधायो त ॿाहिरि जेके हुआ रोअण जा आवाज़ हुआ, ऐं हिते तव्हांजे मुंहिंजे जेको पुठियां शइ नज़र अचे पई, हिकिड़ो झूलो पियो नज़र अचे। तव्हांखे असां वेझो कमु करण जी कोशिशि था कयूं। हीअ क़ुर पाक आहे ऐं हू क़ुर पाक झूलंदे हुनजी अमड़ जेको आहे रोई रही आहे। हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो पंहिंजी स्क्रीन ते, झूलो पियो झूलिजे फ़ज़ीला जी बाज़ियाबी जे लाइ। असांजो आला अख़्तियारियूं बि हीअ शइ ॾिसी रहियूं आहिनि त हीअ आख़िरकार छा आहे। हीअ तव्हां ॾिसो पिया, ऐं उनजे रोअण जा आवाज़, ऐं हीअ ओड़े पाड़े जूं जेके आहिनि सो औरतूं हिते मौजूदु आहिनि। हीअ तव्हांखे असां झूलो बि ॾेखारियूं पिया। उनखां अलावा जेके आहिनि सो हिते औरतूं जेके वेठियूं आहिनि उन्हनि सां बि तव्हांजी ॻाल्हि ॿोल असां करायूं था पिया। नाज़रीन, हे रोअण जूं कैफ़ियतूं आहिनि। हिते को ज़ाकिर हुजे जेको हिकिड़ो मसाइब पढ़े, ॼण हिकिड़े करबला जा मंज़र हुजनि, उन्हनि शयुनि खे कहिड़ी शइ सां भेटारिजे। न्याणी ज़िंदा हूंदे पंहिंजे पीउ माउ वटि न हुजे त हीअ कैफ़ियतूं कहिड़े नमूने जूं ठहनि थियूं पियूं। दर्द जेके पलनि था पिया, वरी उहे नाज़रीन, असां कोशिशि था कयूं पिया त उन्हनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं त हिते, छो त सुबुह खां वठी हिते रोअण आहे। जॾहिं उन्हनि खे ख़बर पई आहे त असांजी जेको आहे सो डोर टू डोर जी टीम पई हिते पहुचे, त माना हिते हिननि जो रोअण मंझि जेको आहे सो हिकिड़ो माना गुज़ारो पियो थिए। पाण हुन खां पुछूं था त फ़ज़ीला खे माना केतिरे वक़्त खां उहो ग़ाइबु आहे ऐं उन ॾस खां पोइ कंहिं हिननि जी मदद कई आहे न कई आहे, छो त पाण हिननि सां ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं। Mama namati diri amma o amaro Allah 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 manji amma tujo Allah manji Fazila tujo Allah। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां नंढड़ी फ़ज़ीला जी अमड़ सां जेको आहे सो गॾु वेठा आहियूं। हुन सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं था त हू हिन दर्द वारी कैफ़ियतुनि खे कीअं थी भाए पई, ऐं उनखां अलावा फ़ज़ीला सरकी जी जेके माना यादगिरियूं आहिनि उहे कीअं आहिनि, ऐं हिन वक़्त ताईं कहिड़ियूं धुरियूं अहिड़ियूं आहिनि हिते ख़ासि तौर ते ठुल जे अंदरि जन हिननि सां ताउन कयो आहे, ऐं उन्हनि खे केतिरी उमेदु आहे त नंढड़ी वापसि ईंदी या न ईंदी। अचो त पाण उन्हनि जी अमड़ सकीना सरकी सां ॻाल्हि ॿोल कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नंढड़ी फ़ज़ीला केतिरी हुई जो हूअ अगवा जेको कई वई, कीअं अगवा कई वई, किथां अगवा कई वई? अदा 17 सालनि जी हुई। हितां छड़ो चांहि वठणु वई आहे। पोइ उन ॾींहंनि में बुन जी शादी बि हुई जेको ॿधल आहे, जेका बाजे जेल में जेको ॿधल आहे। हाणे चालान बि जो थियो आहे। बुन केरु हो? इहो जेको आंदलाणी हुया अदा।
इन आहिनि इन जो टोलो चोर आहे सम्झो इन्हनि खई हुई वई चांहि वठणु असां ॻोल्हे ॻोल्हे बीठासीं सिधियल थिए को पोइ हा वई मंझंदि जो मोटी बि न आई मां खट ते वेठी मां आयो असां वारो मुड़ुस चए छोकिरी काॾे वई मां चयो अञा ताईं मोटी बि न आई आहे मां चयो फज़ीला लाइ काॾे वई मोटी बि न पोइ त असां धरती आसमान सां हिकु कयासीं फज़ीला मोटी न आई ॿाहिरि निकिरी वई उन सां गॾु के ॿिया नंढा ॿार न हुया छा अदा हिकिड़े घर में खेॾी 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 पोइ वई असांजे पाड़े में हिकिड़ो घर हुयो उन जा चंपल बि उनखे कोन हुया खेॾी खेॾी पोइ वई आहे इन गिलास बि इनखे हथ में हुयो पोइ अलाए मोटर ते वई पोइ ईंदड़ वई अलाए पोइ वेंदड़ वई मथां हा वठण छा वई चांहि वठण चांहि वठणु वई भला ही तव्हां उनखे रोज़ानो मोकिलींदा हो या कॾहिं कॾहिं माना वेंदा हुआ न त मां उनखे मोकिलींदी न हुयमि बसि उन जो का अहिड़ो भाग हुयो लिखियलु बसि उन मूंखे चयो मूंखे ॾे त मां चाची मूंखे ॾे त मां तुंहिंजी का चांहि वठी अचां अम्मा त इनखे असां वारी ससु खे कंदी आहिनि चाची ॾे त मां तुंहिंजी का चांहि चांहि त वठी वठी ईंदी आहे बसि उन जो का मुक़दरु हुयो इहो लिखियलु हुयो मूंखे चई त तूं मूंखे ॾे त मां तुंहिंजी का चांहि वठी अचां मां ई ॾिनो मां सदा न पोइ जॾहिं माना तव्हांखे हुन चयो तव्हांखे माना अमड़ न चवंदियूं हुयूं पंहिंजी ॾाॾी खे अमड़ चवंदियूं हुयूं तव्हांखे चाची चवंदियूं हुयूं चाची माना एतिरी बेसमझ हुई हा दा हुई 6 सालनि जी ॾंद न भॻासि ॾंद उते भॻा हुई 6 जी हा अच्छा 6 जी हुई माना हिन वक़्त ताईं उनखे घणा साल थिया आहिनि जॾहिं खां वठी हाणे 4 साल त सदा माना 4 सालनि खां वठी तव्हां उनखे ॾिठो ई न आहे सफ़ा 4 सालनि खां वठी न ॾिठो आहे त कंहिं तव्हां सां राब्तो कयो को भुंग जे हवाले सां त को भुंग ते असांखे पैसा असांखे ॾियो तव्हांखे नंढड़ी वापसि करियो चयो हुओ दा ॿुढे चयो हुओ भुंगे जे नाले 4 लख मूंखे ॾियो 4 लख बि असां ग़रीब हुयासीं मिसकीन हुयासीं असां वटि को बि न हुया बि असां क़ुर जे अंदरो विधासीं 4 लख गॾाए असां विधासीं क़ुर जे अंदरो पोइ असांखे जवाबु ॾिनई हाणे मां वटि न आहिनि असां को वठंदो हो ईज़ी लोट जा पैसा बि वठंदो हो मोबाइलनि जा पैसा ई वठंदो हो असां को अदा 50,000 त छड़ो असां कोई ईज़ी लोड जा वरिता मोबाइलनि जा इन जा वठी खाधा त पोइ नी असांखे ॾिनो जवाबु हाणे मां ॻाल्हि चढ़ी वई आहे मां वटि छोकिरी न आहे मां ॻोल्हे नथो सघां कचे ॾे मां भॻो आहियां हेॾे भॻो आहियां होॾे भॻो आहियां मां वटि छोकिरी हाणे मूंखे छोकिरी जी ख़बर ई न आहे अच्छा उनजो छा नालो ॿुधायो फज़ीला दा न अदी फज़ीला त न हो जेको खणी वियो ॿुढो केरु हो ॿुढो धाड़ियल हे जेको पुलिस मारियो हुओ दा पुलिस माना उनखे मारियो उनखे माना हिन ई केस में मारे न इन जे केस में न उहो धाड़ियल हुयो चोर हुयो अदा न उहो बि सरकी हो हा सरकी हुयो माना उहो तव्हांजो उहो बि माइट थिए हा हुयो असांजो माइट वेझो माइट हो न बाक़ी परे जो वेठो उहो बि हिन ई ॻोठ में हो हा इन ॻोठ में वेठो हुओ अदा हेॾो वेठा आहिनि अच्छा पोइ उहो माना ॼामड़ू धाड़ियल हो पोइ धाड़ियल थियो तव्हां सां का ज़ाती दुश्मनी हुयसि छाजे करे नंढड़ी खे खणी वियो अदा इन खई न खई बेन कादरू खई ॿोड़े जो पुटु कादरू आहे न अदा उन खई 2-3 ॼणनि खणी इतो थिया आहिनि इतो को वठी इतो रवाना हेॾे थिया आहिनि पोइ असांखे चइनि 5 ॾींहंनि जे अंदरि पोइ असांखे इन्हनि ॻाल्हि कई उन ॾींहंनि में असांखे इन्हनि ॻाल्हि न कई त न असां पुलिस जी रेट करायूं हा या आसे पासे में हेॾे चौधारी असां रेट कराए छॾियूं आहे इन्हनि पोइ असांखे शुरू सां इन्हनि असांखे न ॿुधायो न उहो कादरू केरु हो कादरू ॿोड़े जो पुटु हुयो दादा माना खई नंढड़ी खे अॻ में उन खई हा खयूं कादरू खयूं पोइ वरी उन माई खे ॾिनी सुभान खे माई खे उहा सुभान आहे पाण चयो पियो मां सुभान खे ॾिनी आहे सुभान उन वालियूं लाथियूं आहे दादा वालियूं लाहे हे मुंहिंजी छोकिरी रड़ियूं करे पई मूंखे छॾ मां रज़ा पंहिंजे पीउ ॾे वञा इन न छॾियो वालियूं कंहिं लाथियूं वालियूं उन माई लाथियूं फज़ीला हा चए वालियूं उन जेल में बि उहो चए थो हाणे ई पुछा करे जेल में बि चए थो वालियूं उन माई लाथियूं आहिनि बाक़ी खणी करे मां हिकिड़ो चए पियो त ॾियूंसि मोटा हिकिड़ो चए पियो असां न ॾींदासीं असां छोकिरी गुम करे छॾींदा उहो केरु चए पियो न ॾींदासीं ॿियो हुयो अदा अच्छा उहो माना तव्हांजी बिरादरी जो न हो उहो असांजी बिरादरी जो न हुयो
बाक़ी कादरू बोड़े जो पुट हुयो उनी खई हुई छोकिरी अदा हाणे कादरू जेल में आहे हा हाणे कादरू बोड़ो जेल में आहिनि ॿई जेल में आहिनि ऐं उहा सुभाणे उहा माई किथां जी आहे सुभाणे माई इतो रहंदी आहे तो हिन ॻोठ में हा हा ॻोठ में पोइ उहा हिते कॾहिं तव्हां वटि आई आहे त न न असां उन छा बिरादरी छॾे ॾिनी आहे अदा न ईंदा आहियूं न वेंदा आहियूं असां छॾे ॾिनी आहे बिरादरी असुली न ईंदा वेंदा हाणे कंहिं में उमेदु आहे त जेको आहे सो वापसि कंदा छा किथे आहे किथे न आहे को अहिड़ी का ख़बरचार तव्हांखे आहे अदा हाणे वियासीं असां हिकिड़े मौलवी ॾे वियासीं उन्हनि चयो त छोकिरी आहे कचे में छोकिरी कचे में छोकिरी मिलंदी 40 ॾींहंनि खां पोइ छोकिरी मिलंदी मां पढ़ाई कयां थो हिसाब वारो हुयो मां कयां थो पढ़ाई कयां थो अलाह करे 40 ॾींहंनि जे अंदरि ई छोकिरी मोटे वेंदी दर ते राति जो छॾे वेंदा सही राति जो त उहे छॾे वेंदा 40 ॾींहंनि में मौलवी चए थो इहो मौलवी साहिबु घणा पैसा वठण खां पोइ इहा ॻाल्हि थो करे न अदा पैसा न वरिता उन्हनि न कुझु त तव्हां ॾिना न असुली वो लालची असुली न आहे पोइ तव्हां ॿिया असांखो मौलवी जेके हिसाब वारा फुरे खाई आहे बाक़ी इहो लालची न आहे अदा केरु आहे मौलवी केरु आहे ज़ात जो उहो पंजाबी आहे अदा उहो पंजाबी आहे तव्हांजी नंढड़ी खे वापसि कराइण में न पुलिस किरदारु अदा कयो न हितां जे चङनि मुड़ुसनि किरदारु अदा कयो हाणे मौलवी पढ़ाई कंदो ऐं उनखां पोइ छोकिरी वापसि ईंदो त वापसि आणींदा न हिसाब त आहे माना तव्हां चओ था जिन खणी ईंदा न साॻो नंढड़ी अदा आहे अलाह जे हथ न जिननि जे हथ आहे न कंहिंजे हथ बि न आहे रब जे हथ आहे जो मोटी ईंदी पीउ माउ जे नसीब में हूंदी त मोटी ईंदी आहे कंहिंजे हथ न अलाह जे हथ आहे न मां आहे त अलाह जे बसि पर तव्हां हुकूमत जे आॾो हुकूमत मां जो उमेदूं रखो तव्हां हिकिड़े माना फ़क़ीर में उमेद था रखो हू पढ़ाई कंदो पोइ नंढड़ी वापसि ईंदी अदा असां त पंहिंजा वस कया आहिनि असां पंहिंजा वस कया आहिनि तूं मुंहिंजो भाउ असां वस कया आहिनि कंहिं महिल होॾे वञूं कंहिं महिल होॾे वञूं मीर हसन खोसे ॾे बि वई हुयमि अदा मां इन ॾे क़ुर खणी वियमि जंहिं ॾींहंनि में वज़ीर हुयो अदा हाणे बि वज़ीर थियो आहे हिकु हिकु वॾेरे ॾे मां क़ुर खणी वई आहियां मुंहिंजी कंहिं न ॿुधी आहे अदा कंहिं बि न ॿुधी आहे हे आयो हो अदा हिते वज़ीर तो आयो हिते क़ुर मां खणी वियमि न पोइ जॾहिं तव्हांजो पंहिंजो बिरादरी जो माण्हू नंढड़ी खे खणी थो वञे पियो पोइ तव्हां क़ुर खणी वञो था वज़ीर वटि पोइ हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां उनखे उहो त जेल में आहे हाणे सॼी अच्छी ॻाल्हि त उहो कंदो न वज़ीर त न कंदो न त उन कंहिंखे विकिणी आहे नंढड़ी अदा उहे मञनि बि सही न उहे हाणे मञनि नथा त असां छोकिरी न खई आहे अच्छा हा मञनि नथा न छोकिरी न खई आहे असां अमा फज़ीला तव्हांजी न्याणी आहे असांजी त दुआ ख़ुदा जे दर आॾो त हू ज़रूरु वापसि ईंदी हिकु ॾींहुं तव्हांखे कुल केतिरा ॿार आहिनि फज़ीला खां सवाइ अदा मूंखे 3 धीअ आहिनि 3 पुट आहिनि उन्ही खां सवाइ 4 धीअ हा जॾहिं पंहिंजे पुटनि में पंहिंजी औलाद में पंहिंजे ॿारनि में नंढड़ी फज़ीला खे नथा ॾिसो पिया त कीअं था महसूसु कयो पिया अदा महसूसु कयूं था असां ॾींहुं राति मानी जी महिल थींदी आहे बि असां रोईंदा आहियूं चांहि जी महिल थिए बि असां रोऊं फज़ीला जी चांहि न पीती फज़ीला खे हंधि केरु विझी ॾींदो फज़ीला खे लटा केरु ॾींदो असां ईदा ई न कंदा आहियूं अदा असां ईदा ई फिटी कयूंसीं ईदा बि असां न कंदा आहियूं असांजूं छाजियूं ईदा असांजूं त ईदा न आहिनि असांजूं हाणे असां वारो ॾेर चए पियो तूं छोकिरो तोराए मां चयो असां न तोराईंदासीं अदा अलाह तव्हांखे ख़ुशियूं ॾे तव्हां अलाह करे पंहिंजा पुट तोरायो असां न कंदासीं असांजी फज़ीला मोटी ईंदी असां पोइ कंदासीं हाली न कंदासीं 4.5 सालनि खां तव्हां माना पाक किताब जेको आहे सो क़ुर पाक उनखे माना जेको आहे सो ईअं ई माना झूले में विझी झूलायो था रो था ही 4 सालनि खां वठी केतिरी ॾुखियाई केतिरी महसूसु थिए थी कमी केतिरी महसूसु थिए थी फज़ीला जी कमी त अदा घणी थिए थी जेतिरा ई ॿार हुजनि उन्ही जे मट न थींदा जेतिरा ई हुजनि उन्ही जे न थींदा अदा मट कमी कीअं न थींदी आहे औलाद न हुई अदा उहा ॼणी न हुईसीं असां पर हिकिड़ी माउ जी हैसियत सां छो त माउ जो हिकिड़ो ॾुखु जेको कर्ब थिए थो पियो उहो त हिकिड़ी माउ ई ॼाणे थी पई सभु ॿार हिकिड़ो माना जीअरो जाॻंदो अखियुनि खां दूरि ॼण हिकिड़ी मुर्दे वारी ज़िंदगी गुज़ारे त इहो केॾो हिकिड़ो ॾुखु हूंदो उहो असांजे नाज़रीन खे असांजे चूंडियल नुमाइंदनि खे ऐं जेके असांजा ख़ासि तौर ते माना चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे कहिड़ी तव्हां अपील कंदव त हे जेको दर्दु आहे जेको माउ जो दर्दु आहे उहो माउ जूं कैफ़ियतूं आख़िरकार ई ॿुधाइण जे लाइ तव्हां कंहिंखे ॿुधाइणु चाहींदो या कीअं केतिरी कैफ़ियत ते हाणे मोटी आयो आहे तूं ॿिए घुमरे असांखे न ॾिसंदे मुंहिंजी आसिफ़ ज़रदारी खे मुंहिंजी अपील आहे त मुंहिंजी छोकिरी मोटाइजो न मोटाईंदो मां मोहतरमा बेनज़ीर जी मज़ार ते पाण खे उते बाहि ॾींदमि अदा
मां मोल हूअं ई आहियां मोहतरमा बेनज़ीर मां सां वाइदो कयो हो मां तुंहिंजी छोकिरी मोटाईंदुमि जो न हाणे तूं हला करे हाणे इन चक्कर आयो तूं ॿिए चक्कर असांखे न ॾिसंदे असांजी कंहिं न ॿुधी आहे असां ग़रीब मिसकीन आहियूं मुंहिंजो मुड़ुसु फलूदो हलाईंदो रोज़गार कंदो असांजी कंहिं न ॿुधी आहे असां ग़रीब मिसकीन हुयासीं असांजी बेगुनाह वई आहे इन बेगुनाह जो फ़ैसिलो इन ॿियो क़ुर कंदो बाक़ी हाणे तूं मुंहिंजो भाउ आहे मां तोसां वाइदो कयां थी तूं असांखे ॿिए चक्कर न ॾिसंदे मां पाण खे बाहि ॾींदमि अच्छा आदि कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं बि ॿुधण में अचनि थियूं पियूं त फज़ीला कंहिं हिकु इलाइक़े मंझां हिकु धाड़ेल खां ॿिए धाड़ेल वटि वञे थी ॿिए धाड़ेल खां टे धाड़ेल वटि वञे थी ईअं हुनजो धाड़ेल जेके आहिनि सो असां वटि उहे लफ़्ज़ कोन्हनि के जो असां मासूम नंढी जे लाइ चऊं इहे विकिरो जेको आहे सो उहो कंदा रहनि था पिया ऐं उहो ईअं ई थींदो रहे थो छा अहिड़ियूं ॻाल्हियूं तव्हां पुलिस खे ॿुधायूं इन जा जेको तव्हां मूंखे ॻाल्हियूं कयो पिया इहे सॼी सारी ख़बर पुलिस खे ॾिनी आहे त हीअ इन वारी ॾिनी आहे हा समूरी ॾिनी आहे जेको तोखे ॾिनी असां तफ़सील ॿुधाई आहे त असां इन खे ई ॿुधाई आहे महिमान आयो आहे इन ॾे मां चौथे चकर ॿिए चकर वेंदी आहियां इन जी मिंथ इलाज कंदी आहियां जेको ॿियो हुयो SP उन त ॾाढी कई छोकिरी जी अदा पोइ मोटाइण अलाह जे हथां बाक़ी इन कोशिशि न कई आहे छोकिरी जी कंहिं कोशिशि न कई आहे मेमण इस्माइल मेमण इन न कई इस्माइल मेमण छा आहे हा इस्माइल मेमण छा आहे को SP आहे न अदा DPO आहे न DPO जैकाबाद हा जैकाबाद जो DPO आहे न DPO जैकाबाद जो माना कोशिशि न पियो करे इन न कई आहे कोशिशि अदा पर आहे सुप्रीम कोर्ट जो नोटिस वरितो आहे हाणे पोइ बि कोशिशि न कई आहे ॿिनि मोहलत ॿिनि हफ़्तनि जी इन खे मोहलत ॾिनी आहे न त इन खे नौकिरी जो लाहींदा हा तव्हांखे केतिरी उमेदु आहे ख़ासि तौर ते चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान चौधरी इफ़्तिखार मोहम्मद त हू माना अहिड़नि माण्हुनि जो अहिड़नि वाक़िअनि मंझि हू त भरजलो आहे तव्हांखे कोर्टुनि मंझां त उमेदु लाहिणु न खपे न अदा असांखे पंहिंजे रब ते ईमान आहे बसि जी नाज़रीन फज़ीला सरकी जी अमड़ सकीना सरकी जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं पाण वरी हुनजी ॾाॾी सां ऐं हुनजे पाड़े वारनि सां ऐं हुन जेतिरियुनि जेके हुन सां गॾु खेॾंदियूं रांदियूं उन्हनि सां बि तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं था पर पाण मिलूं था हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ वेलकम बैक नाज़रीन अचो त पंहिंजे प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं ऐं फज़ीला सरकी पंहिंजी ॾाॾी जंहिंखे हूअ अम्मा चवंदी हुई पंहिंजी माउ खे फज़ीला सरकी जेतिरे ताईं हिननि जे घर में रही कॾहिं बि पंहिंजी माउ खे अम्मा न चयो पर पंहिंजी ॾाॾी खे अम्मा चवंदी हुई ऐं जंहिं ॾाॾी खे फज़ीला अम्मा चवंदी हुई उन ॾाॾी जी कैफ़ियत हाणे इहा त हू मुसलसल रोअण में मसरूफ़ आहे पाण कोशिशि करे उन्हनि खां ॻाल्हि ॿोल पुछूं था ऐं फज़ीला जे हवाले सां ॻाल्हायूं था उन्हनि जी यादगिरियुनि जे हवाले सां ॻाल्हायूं था ऐं हुननि खे केतिरी उमेदु आहे त उहो वापसि ईंदी उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं था अचो त फज़ीला जी ॾाॾी सां ॻाल्हायूं तव्हांखे फज़ीला अम्मा चवंदी हुई ऐं मां जंहिं टाइम खां असांजी हिते टीम पहुती आहे उन टाइम खां तव्हांखे हिकु त क़ुर पाक झूले में झूलाईंदे पियो ॾिसां ॿियो मुसलसल रोअण पियो ॾिसां 4.5 सालनि जे अरसे में केतिरा अहिड़ा भेरा केतिरा अहिड़ा मौक़ा आहिनि जॾहिं तव्हां सम्झो थियूं त बसि हाणे जेको आहे ॼण त असांजी ज़िंदगी जो अंत थी वियो आहे फज़ीला खां सवाइ अब असांजी कहिड़ी ज़िंदगी आहे असांजो रोईंदे राति ॾींहुं लहे थो पियो जॾहिं यादि अचे थी त असां मानी फिटी था कयूं राति ॾींहुं इहे कूकूं था अलाह क़ुराननि खे क़ुर अलाह खे सॼूं था क़ुर झूटियां था अबा बचो आहे मसां नाहक ते मुंहिंजो ॿारु खयों अथनि नाहक ते मुंहिंजो बचो खयों अथनि न ॾोह न मोह मुंहिंजा न कंहिंजे हड़ न पलाव न मुंहिंजा के ॾोहदार बि हुया हाणे माना तव्हांखे कहिड़ा इतला आहिनि त नंढड़ी आख़िरकार आहे किथे अबा उहा अलाह खे ख़बर आहे के चवनि था कची आहे के चवनि था कराची आहे उहा मुंहिंजे रब खे ख़बर आहे बाक़ी कयल मासां सभु आहे कयल इन जीअं पुलिस जी आहे छा आहे त पुलिस उन्हनि ॾींहंनि में ॿुढे लभी पए सभु ख़बर थी पुलिस खे सभु ख़बर थी मीर सण खे सभु ख़बर थी ॿुढे खे सभु ख़बर थी असांखे असां सां सरदार बि पंहिंजी मदद कई भाइनि बि उन्हनि जी असांजी बिल्कुलु असां सां मदद कयूं पर असांजी इहा पुलिस असांजी मदद न कई जो पुलिस करे है त मुंहिंजो ॿारु मोटे आहे तव्हां पोइ पाण हितां वञी करे जेके इंसानी हक़नि जूं तंज़ीमां आहिनि
उन्हनि ॾे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान चौधरी इफ्तिखार मोहम्मद ॾे तव्हां उन सां वञी पाण छो था मिलो त हीअ हिते गठजोड़ कयूं करे माना असांजी नलड़ी गुम करायूं वेठा आहिनि तव्हां अहिड़ा क़दम छो था खणो हाणे उहो वेंदो आहे पीउ असांखे त काॾे न ॾींदो जो ने त मां पाण ई पुलिस जे मथां बकी बीह रहां पोइ हाणे पीउ बि अधु चरियो ॿाल वए खां अबा उनखे को अकुलू हो कोन्हे को बुढो मौत बि वारो कयो इन्हनि मारियो आहे असां ते अबा हथियार खई बीठा आहिनि असां इन्हनि जा फज़ीला जा पीउ माउ चाचा मारियूं था माना उहो 3 महीननि ताईं बि उहो आज़ादु हो उनखे बि तव्हां न ॿधायो अबा बुढो हो ॾाढो केरु ॿधाएसि आहे मूंखे ॿुधाए त सॼी हिन सिंध में धाड़ेलो इहो हो नाले चढ़ियल न हाणे बुढो काथे आहे हाणे त वयो मरी छा वियो छो तो ख़बर न आहे न मूंखे न बा कीअं नथी न आहे ख़बर न मूंखे आई बा बुढो वयो मरी वियो बुढो पुलिस मुक़ाबले में मुयो ख़ुदा सही आहे बापू कंहिं बि मारियोसि इनामनि ते मोह अच्छा इनामनि ते मोह पोइ अबा मूंखां के चवणु लॻो त चए मां मुंहिंजी छोकिरी हथु हुई तव्हां खां मां वरियमि भूंगो मूंखे न ॾिनो वे हाणे मुंहिंजे हथां निकिरी वई थी ॾाढे जे हथु अबा तो कंहिंखो घुरियो चाहे फिलाने को घुरियो मां चयो अबा हाणे उन त असांखे कोन ॾसियो तूं 50,000 घुरियो पए पर हाणे मूंखे उन्हनि कोन ॾसियो हाणे तूं मूंखां 5 लख वठंदे 50 जी हंध ते मां बनी विकिणंदमि पिनंदमि तोखे ॾींदमि हिन क़ुर ते मां पुटनि सूधी हथु रखंदमि त मां तोखे पोइ बि न वठंदमि मूंखे ॿार मोटवाए ॾे चए न मुंहिंजे हथां वई आहे ॾाढी जे हथु माना त पोइ इन ॻाल्हि मुंहिंजो त ईअं ज़ाहिर थिए थो त ॿुढे वटि बि पोइ फज़ीला कोन आई अबा मञे छो फज़ीला मञे माना असुल खई उन छो त तव्हांजा ॿिन्हिनि जा बयान जेके आहिनि अलॻि अलॻि आहिनि ॿुढे खे खणी वञी ॿिए माण्हू ॾिनी ईअं था चवणु चाहिनि ॿुढे जो हिकु भाणे जो ॿियो भाणे जो टियों कादरी अबा इहे 3 ॼणा हाणे इहे सभई किथे आहिनि इहे फाथल आहिनि जेल में आहिनि अबा इहे सभु ॿधल आहिनि हा ॿधल आहिनि इहे पोइ इहे बि को सुराख नथा कढनि पिया त फज़ीला किथे आहे नथा कढनि अबा पहिरियों मञियो नी ॿोड़े जे पुट पोइ वरी हुननि जो दॿाउ पियोसि त न मञिजो मरी वेंदासीं पोइ वरी ॿोड़े जे पुट बि बसि कई न मञे बाक़ी चोर छोकिरी जा मज़ा इहे 3 इहे आहिनि चौथी रन थी चौथी सुभाना अम्मा फज़ीला खे 4.5 साल थिया आहिनि 4.5 सालनि में काफ़ी ईदूं आयूं काफ़ी ख़ुशी जा मौक़ा आया काज थींदा हूंदा तव्हांजे ओड़े पाड़े में लाॾा ॻाइबा हूंदा सेरा हूंदा ढोल वॼाईंदा हूंदा झुमरियूं हूंदियूं मतिलबु ख़ुशी जा ॾाढा मौक़ा हूंदा इन ख़ुशी जे मौक़नि ते तव्हांजी कहिड़ी कैफ़ियत हूंदी आहे तव्हांजो कहिड़ो हाल हूंदो आहे असां वञी कोठनि में लिकी वेंदा आहियूं जीअं न दोल ॿुधूं न सेरो ॿुधूं ॿुधी अबा न दोल ॿुधूं न सेरो ॿुधूं जो ईंदी ईद ख़ैर जी ईंदी त असांजो उन ॾींहुं घर में मातम हूंदे अबा न तओ चढ़ंदे न को अबा को कपिड़ो को कंदे असांजे घर में उन ॾींहुं मातम हूंदे असांजी ॼण ईद वारे ॾींहुं ॼण मुंहिंजी फज़ीला वई आहे ॿुधी अबा ईद वारे ॾींहुं आयो असांखां ॼण मातम पइजी वियो अबा बचो अबा कीअं न यादि ईंदो अबा अलाए मुंहिंजी काथे अलाए मुंहिंजी ॾुखी अलाए सुखी अबा अलाए मुंहिंजी बुखी अलाए मुंहिंजी जीअरी अलाए मरी वई आहे अबा ओ लाड़े अलाए मुंहिंजी कंहिंजे चंबन में अबा अलाए मुंहिंजी कंहिं मार नथा अलाए कुर्ब ॾिनथा अबा अलाए मुंहिंजी आहे अलाए न आहे अबा अबा मूंखे त मरदे तई हिकु काई फज़ीला जी नाज़रीन ही तव्हां ॿुधो पिया हिकिड़ा लिंग कांडारींदड़ मंज़र असां वटि कहिड़ियुनि शयुनि जो क़दुरु आहे कहिड़ियुनि शयुनि जो मदाव आहे 4.5 साल थिया आहिनि हिकिड़ी नंढी मासूम न्याणी 4.5 साल थी चुका आहिनि नंढी मासूम फज़ीला सरकी पंहिंजे माउ खां दूर पीउ खां दूर ॾाॾी खां दूर जंहिं ॾाॾी खे उहा माउ चवंदी उन ॾाॾी जो इहो चवणु आहे त का ख़बर कोन्हे का त उहो ज़िंदा बि आहे या हिन जहान में न रही आहे ख़ुदा न करे
त अहिड़ो कुझु थियो हुजे। पर हिन वक़्त जा जेके हितां जा चूंडियल नुमाइंदा सदाईं फज़ीला सरकी जे नाले ते सियासत चिमकाईंदा रहिया आहिनि, सदाईं वोट वठंदा रहिया आहिनि, पंहिंजे इलेक्शननि जा ख़ासि तौर ते पैगाम ॾींदा रहिया आहिनि त असां फज़ीला खे बाज़ियाब कराईंदासीं। बाज़ियाबी उहा किथे आहे? उहे वचन किथे आहिनि? चूंडियल नुमाइंदा अख़्तियार धणी उन्हनि जे अखियुनि ते आख़िरकार केतिरे ताईं पटियूं बदल रहंदियूं? छा हीअ सिंध न आहे? छा फज़ीला सरकी सिंध जा ई कंहिं जेको आहे सो ममता जे वजूद में जेके कट विझनि था, छा उहा तकलीफ़ न आहे? उहो कर्ब न आहे? छा हिते इंसानी हक़नि जूं जेके तंज़ीमूं आहिनि जेके लाहौर में सॼो ॾींहुं हिकिड़ा मेराटिन रेस त जेको आहे सो मल्हाइजे पई, माण्हू त जेके आहिनि सो उहे रोडनि ते अचनि थियूं पियो, हिते इंसानी हक़ ऐं हिते तरक़ी पसंदी जा ख़्याल यादि अचनि था, हिते छा आहे? फज़ीला सरकी जे घर में कूक आहे, बुख आहे, संदसि माउ पेट बुखे सुम्हे थी, संदसि पीउ दर्द में लुड़क रोके पीअण जो उनखे जज़ब करे कोशिशि थो करे पियो। असां बि जेके हिते टाइम वेठा आहियूं अलाए केतिरो पंहिंजो पाण ते हिकिड़ो सख़्ती बर्दाश्त कंदे अखियुनि में ॼण त लुड़कनि खे समाए वेठा आहियूं। हीअ दर्द हिकिड़ो इंसानु आख़िरकार हिन दौर जो कीअं बर्दाश्त थो करे सघे? हुनजी माउ 4.5 सालनि खां पंहिंजी नंढड़ी जे लाइ तरसी रही आहे, पर असांजा चूंडियल नुमाइंदा माठ जी सुती वरितियो वेठा आहिनि। हिन वक़्त जी अहम ज़रूरत इहा आहे त फज़ीला सरकी जी रुॻो बाज़ियाबी कराई वञे, बल्कि उन मंझि का बि थोरो मुलविस आहे त उनखे हिकदमि गिरफ़्तार कयो वञे ऐं असां हिननि जे थ्रू जेके कुझु हिननि ॻाल्हायो या जेको फज़ीला जे अमड़ ॻाल्हायो त असां शहीद राणी जी मज़ार ते वञी करे पंहिंजो पाण खे बाहि ॾींदासीं। इन हवाले सां बि नोटिस वठणु खपे ऐं जेको भई कानून जे हवाले सां त ॻाल्हियूं अचनि थियूं, सुप्रीम कोर्ट नोटिस बि वठी पई ऐं हितां जो जेको DPO आहे उन ते बहरहाल माना हिननि जो क्वेश्चन मार्क आहे। DPO जे कबाबात जे हवाले सां हिननि वटि बहरहाल कुझु तहफ़ुज़ात आहिनि, असां सम्झूं था ऐं असां उमेद था करियूं त इन हवाले सां जंहिंमें रिथाबंदी कई वेंदी ऐं फज़ीला सरकी ऐं उनजे जेके मिट माइट आहिनि उनजे दर्दनि जो दरमान कयो वेंदो ऐं हुनखे बाज़ियाब कराइण जे लाइ वसान घटायो वेंदो ऐं तर जे तुर्म ख़ाननि खां इहो ज़रूरु पुछाणो कयो वेंदो त आख़िरकार तव्हांजे इलाइक़नि में जिन इलाइक़ा जेके शहर तव्हां रियासतूं पंहिंजे नां करे छॾियूं आहिनि उन रियासतुनि में हीअ सभु जा सभु महफ़ूज़ छो कोन आहिनि? जी नाज़रीन, हिन वक़्तु असीं फज़ीला जे वालिद अब्दुल रज़ाक सरकी जन सां गॾु वेठा आहियूं। अचो त पाण हुन खां पुछूं त हुननि ते फज़ीला जे हवाले सां माना कहिड़ो प्रेशर रखियो वियो पैसा ॾियण जे लाइ, त अचो त पाण हुन पुछूं। साईं सलाम अलैकुम। फज़ीला जे अगवा जे हवाले सां त असांखे हुनजी ॾाॾी ऐं हुनजी अम्मा ॿुधायो आहे, हीअ ख़ासि तौर ते तव्हां सां कहिड़ा माना अहिड़ा माण्हू हुआ जिन राब्तो कयो त तव्हां भुंग असांखे ॾियो ऐं उनखां पोइ जेको आहे नंढड़ी वापसि कंदासीं? सर, असांजी क़ौम में इहो ई ॾोयारी हुयो ॿुढो सरकी ऐं जेके खणण वारा आहिनि त हिकिड़ो त दोस्त अथसि, 2 पंहिंजा छोकिरा अथसि, ईअं सम्झ पाण ई थियो न। ऐं उनखां बाद 3 त खणण वारा, 4 जी स्कूटर हुई उनजी हुई पंहिंजी। जॾहिं खणाईंदो बि पाण त हवाले ई पंहिंजे हूंदसि न, ॿिए खे उहो छो ॾींदो? ॿी क़ौम खे ॿी जाइ ते छाजे लाइ उहो ॾींदो? हुनजो जेको खाइण पीअण जो इहो हिकिड़ो बणिजी वियो रोज़गार, असां खां बि खाए पियो, ॿियनि खां बि खाए पियो, पोइ आख़िरी हलंदे हलंदे पाण ई हले वियो, ख़ुदा जो गुम कयुसि। अच्छा, हीअ 4.5 सालनि खां हिकिड़ो किसो हले थो पियो, इन में तव्हां बि इलाही सारा दरवाज़ा वञी खटकाया हूंदा, पुलिस हूंदी, लोकल जेके तरह जा तुर्म खान आहिनि उन्हनि वटि तव्हां विया हूंदव ऐं उनखां अलावा पीरनि फ़क़ीरनि वटि तव्हां विया हूंदव। केतिरी दुश्वारी थी ऐं उन्हनि तव्हांखे केतिरी मोट ॾिनी? सर, असां त ईअं सम्झूं पिया त पुलिस ऐं ॾोयारी ऐं वॾा माण्हू सभु बदमाश आहिनि, सभिनि में कोई ज़रे बराबरि फ़र्क़ु न आहे, सभई मुनाफ़िक़ आहिनि। दिलि सां हिकु ॻाल्हि अथनि, ज़बानी त भाकुर बि पाइनि पिया, दिलासा बि ॾियनि पिया, पर सभु मुनाफ़िक़ आहिनि। असां सभिनी खे आज़मायोसीं, कोई असांजे लाइ कंहिं बि कुझु बि न कयो आहे, न अॻे कयो न हाणे कंदा, न का उमेद बि आहे। पोइ हाणे आख़िरी इहो सुप्रीम कोर्ट जो दरवाज़ो आहे जो हितां कुझु थियो त थींदो, न त ॿियो त को आसरो उमेद असांखे कोन्हे। इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि वटि तव्हां विया या उन्हनि को नोटिस वरितो का अहिड़ी का तंज़ीम माना जीअं पाकिस्तान जी लेवल ते ॾिठो वञे थो त आसमा जहांगीर जो हिकिड़ो बहरहाल वॾो नालो आहे,
या ॿियो को अहिड़े हिसाब सां की तव्हां वटि आया हले आया या चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान वटि तव्हां वियो का अहिड़ी एप्लीकेशन कई सुप्रीम कोर्ट त पाण नोटिस वरितो आहे तव्हां पाण कोशिशूं कयूं या ही कीअं सॼो सारो माना तव्हां इहो सुप्रीम कोर्ट में ह्यूमन राइट वारनि जी तरफ़ां इहा पटिशन दाख़िल थी हा पंहिंजो GSN जो हुयो उन इहा एप्लीकेशन लिखी उन जे ह्यूमन राइट वारनि इहा शइ कराई आसमा जहांगीर असां वटि त कोन आया न बाक़ी थियो उन्हनि जे तरफ़ां आहे अच्छा माना ॿियो को सिंध जो चूंडियल नुमाइंदो जेके असांजो हितां जा MPs आहिनि MNAs आहिनि पूरी सिंध जा उन्हनि को तव्हां सां माना ईअं दिलजोई कई न सर असां वटि त को आयो ई न आहे जॾहिं इलेक्शन जे दौरान त वॾा वॾा नारा वॾा बयान वॾियूं ॻाल्हियूं ॿुधियूंसीं असांजो बसि हाणे खटी आया त 2-3 ॾींहंनि में नड़ी वापसि ईंदी पर अहिड़ी त का ॻाल्हि थी न को अहिड़ो को न असां वटि पहुता न को नड़ी वापसि कराए सघिया न कंहिंजे मथां प्रेशर विझी सघिया कुझु बि न थियो पुलिस जीअं अॻे हुई तीअं हाणे आहे पुलिस ते बि कोई प्रेशर न आहे सवाइ कोर्ट जे ज़ाहिर ॻाल्हि उनखे करिणो हुजे त कंहिं न कंहिं तरफ़ां का असांखे ख़बर पहुची वञे त असांखे फलाणे जेको आहे MNA या MPA या वज़ीर असां लाइ इहे कुझु त कई असांखे त का बि शइ नज़र न आई आहे सवाइ ख्वारनि जे अच्छा हिन अंधेर नगरी में रहंदे कीअं थो महसूसु थिए सर हाणे असां त इहो पहिरियों ई चकर फाथा आहियूं असांखे त ख़बर न आहे त को एॾो ज़ालिम ॿेड़ो आहे पुलिस जो या सरदारनि जो या ॿियनि जेको आहे हुकूमत जे माण्हुनि जो असां त इहो पहिरियों ई चकर सज़ा काटियूं था अॻे बि काटी आहे हाणे बि काटींदा रहूं था बसि हाणे वेठा आहियूं अलाह जे आसिरे सवाइ रोइण खां सवाइ ॿियो ग़रीब खे छा आहे असां वटि त कुझु आहे ई न असां कंहिंखे कुझु करे छा सघूं था ॾोहारी जेके करे आहे उहे करे आहे पोयां बि हाणे बि वेठा आहिनि उन जा जेके रिश्तेदार आहिनि माइट आहिनि हथियार हथ में आहिनि रोज़ धमकियूं अॼु मारियूं था खणूं था अञा बि तव्हांखे बिल्कुलु साईं असां इहा पुलिस खे मालूमात ॾिनी आहे त बाबा फलाना माण्हू हाणे बि चवनि था कोर्ट में को बयानु थियो का ॿी का ज़रियो थियो असां तव्हांखे मारींदासीं अगवा कंदासीं ज़ाहिर ॻाल्हि हाणे उनखे हिकिड़ो ख़ौफ़ आहे हरू भरू जो हाणे छा कजे वेठा बि हिते ई ॻोठ में जो गवर्नमेंट हुजे त उहे हिते वेहे न अच्छा तव्हांखे माना इहो यकीन आहे त फज़ीला खुदा न करे त उहा ज़िंदा आहे सर हाणे उमेद त अलाह में आहे बाक़ी हाणे अहिड़ो को सबूत कोन्हे जो नंढी जीअरी आहे असांखे वापसि मिलंदी पुलिस त हाणे जेको कोर्ट खां पोइ यकी आसरा ॾिए थो कॾहिं DIG बि ॾिए थो त असांजी कोशिशि नंढी मिली वेंदी DPO चए थो असांजी कोशिशि नंढी मिली वेंदी असां जेको कोशिशि फुल असां कयूं था असांखे यकीन आहे बि सही मिलंदी बि सही पोइ हाणे उहे अलाए छो चवनि था न उनजो को सबूत असांखे ॿुधाइनि था त बाबा फलाणी जॻह ते आहे अञा असां उनखे का मालूमात ॾिनीसीं त बाबा कोर्ट में ई मालूमात ॾिनीसीं त बाबा फलाणे इलाइक़े में आहे तव्हां असांखे मालूमात मिली आहे तव्हां हुन ते अमल छो नथा कयो पोइ जेको आहे कोर्ट में बि चऊं DPO साहिब खे त बाबा जॾहिं मालिक बि चवनि था तव्हां लाइ छो नथा एक्शन खणो या हुते छो नथा पहुचण जी कोशिशि कयो चएसि इलाइक़ो ख़राबु आहे हे आहे हो आहे इहो केस ॿिए जे हथ चए न ॿिए जे हथ न ॾींदासीं असां वटि जेकी शइ आहे असां हुनखे ॿुधाई आहे अच्छा जॾहिं माना हिकिड़ो ॿी शइ मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे हाणे हिकिड़े तरफ़ तव्हां चओ था ॿुढो धाड़ेलो को सरकी हितां जो जेको ख़ुदि मारियो हुयो ॿिए तरफ़ माना वरी ॻाल्हियूं अचनि थियूं वॾेरनि जे हवाले सां बि त हाणे सोचण जो सुवाल इहो हिकिड़ो धाड़ेल आहे उन धाड़ेल सां हितां जो वॾेरनि जो कहिड़ो कमु सर हाणे असुली छा हो त जेके खणण वारा हुया उहे त ॻोठ में ई हुया न ॿुढो पाण हिते कोन रहंदो कचे में पोइ ज़ाहिर ॻाल्हि हुनजा मामा आया उन्हनि सां राब्तो बि हुयो ऐं जॾहिं ॾोह घणा शुरू करणु कयईं त उते हितां छॾे वियो असांजे तर खां इलाइक़े खां छॾे वियो ज़ाहिर ॻाल्हि माइट मिटनि खे त कोन छॾिबो न जी ॿियो तव्हां माना छा चवणु चाहींदा कंहिंखे अपील करणु चाहींदा सर हाणे ॿिया त सभु वुमेन जा दरवाज़ा बंदि थी विया आहिनि असां चीफ जस्टिस खे असां अपील कयूं था सुप्रीम कोर्ट खे त असांजी नंढड़ी जो नोटिस बि वरितो अथसि त उन ते अमल कराए ऑफिसरनि खे ऐं असांजी नंढड़ी वापसि कराए जो अगरि ईअं वापसि न थी ऐं चीफ जस्टिस बि कुझु न कयो त असांजो बिल्कुलु 100% इरादो आहे पाण खे साड़ण जो मूंखे मुंहिंजी घरवारी खे जॾहिं बि असां नाउमीद थियासीं असां पंहिंजो पाण खे साईंदासीं पोइ उन जा ज़िम्मेवार वज़ीर आला सिंध हूंदो ऐं पुलिस जा ऑफिसर हूंदा छो जो असांखे हिकु त पुलिस जा ऑफिसर असांखे जेको हरदमि आसरा ॾिना आहिनि ॿियो वज़ीर आला सिंध क़ाइम अली शाह वोट वठी पाण बि वठी वियो ॿियनि खां ई वोट वठाए वियो सभु MP MNA बणिजी विया असांजा ज़िम्मेवार इहे हूंदा साड़ण जा तव्हांखे हाणे असां स्क्रीन जे साम्हूं ॾेखारियूं पिया नंढड़ी फज़ीला जी तस्वीर ऐं पंहिंजे ख़ानदान सां गॾु जेका हुनजी निकितल आहे असां इहा कोशिशि कंदासीं त तव्हांखे वेझो खां ॾेखारियूं
ये वाइट कपिड़नि में जंहिंजो हथु मथे जेको आहे निड़ ते अचे पियो, इहा ई आहे नंढड़ी फज़ीला जेका ही 4.5 साल अॻु में तस्वीर न निकितल आहे। हिन वक़्तु हुनजी उमिरि छा हूंदी, हुनजो कदु केतिरो थियो हूंदो ऐं हू ॾिसण में कीअं ईंदी हूंदी, इहे बहरहाल सुवाल जेके आहिनि सो हुनजे अमड़ जे, हुनजी ॾाॾी जे ज़हन में ज़रूरु ईंदा हूंदा। हीअ नंढड़ी फज़ीला जी तस्वीर पंहिंजे ख़ानदान सां गॾु निकितल आहे। उन्हनि जो वाल साहब बीठो आहे, हीअ हुननि जी पूरी जेको आहे फैमिली तव्हांजी स्क्रीन जे साम्हूं नाज़रीन अचे पई। इहे तव्हां ॾिसो पिया, पेरें उघाड़े नंढड़ी मासूम ॿारड़ी निड़ ते हथु, हीअ फज़ीला तव्हांजी स्क्रीन ते अचे पई। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु जेको आहे सो ठुल जो जेको माना असांजा रिपोर्टर आहिनि, तमामु जाखोड़ी रिपोर्टर आहिनि। हू न रुगो माना हिकिड़ी रिपोर्टिंग कनि था पिया, बल्कि उन हवाले सां पंहिंजे इलाइक़े जी सूरत हाल ते, इलाइक़े में जेके मुख़्तलिफ़ वाक़ियात थियनि था उन ते जेको आहे सो तजिज़िये जी बि हिकिड़ी बहरहाल सलाहियत रखनि था पिया। पाण मिलूं था सरमंद कुनराणी, जेको तमामु घणो मशहूरु आहे ऐं जेको आहे सो सिंध मंझि ख़ासि तौर ते जेके अॻियां 2-3 महीना अॻु में 2-3 साल अॻु में वाक़िया थिया आहिनि, उन हवाले सां जेके हुन जूं रिपोर्टूं आहिनि उन हवाले सां ॾाढो मशहूरु आहे। पाण चो त सरमंद खां पुछूं था त हिन सॼो सारे जेकी ॻाल्हि आहे, जेको कुझु किसो आहे, जेको वाक़ियो आहे, या जेका फज़ीला जी अगवा हुयो, जेको माना वाक़ियो थी गुज़रियो आहे गुज़िरियल 4.5 सालनि खां, उन जा सियासी इम्पैक्ट कहिड़ा आहिनि? छा हिन में का सियासी जेको आहे सो का मुदाख़लत न आहे, या हीउ वाक़ियो कीअं पेश आयो, कॾहिं पेश आयो, इन जो जेको आहे सो पस मंज़र छा आहे? जी राब, असल जेका हक़ीक़त आहे 3 साल पहिरीं 23 मार्च 2007 ते गड़ी हसन मां जेका निकिरी जेका फज़ीला सरकी अगवा थी आहे, उन खां पोइ मुख़्तलिफ़ हिन जा पहलू साम्हूं आया आहिनि। हिन निगिरी खे पंहिंजो सियासी हवाले सां हिननि घणो अॻिते आनियो। गुज़िर 2008 वारी इलेक्शन में जेका इलेक्शन थी, जंहिंमें मोहतरम बेनज़ीर भुट्टो जी शहादत वारी वाक़े ते खां अॻु में हिननि जेका फज़ीला सरकी केश करायो, हुतां जो उम्मीदवार PPMP मीरसन खोसो उन केश करायो। उन जो इहो चवणो त बाबा फज़ीला सरकी आहे पंहिंजो उन सॼो जेका ज़हरी या डायरेक्टली या इनडायरेक्टली पंहिंजे तक़रीरनि में, पंहिंजे कार्नर गजाणनि में, पंहिंजे अख़बारी बयान में थोरी मीडिया ॾाढो इहो चयो त बाबा निगरी फज़ीला सरकी में हितां जेको बासर क़बाइली सरदार आहे उहो मुलविस आहे। ऐं उन्हनि खां पोइ उन्हनि चयो त उते धाड़ियल पंहिंजो उन्हनि पालनि पिया। उनजो इहो बि चवणु आहे त गड़ी हसन भरिसां उन्हनि धाड़ियलनि जेका मज़ार क़ाइमु कई आहे, इहा त पंहिंजी जाइ ते हक़ीक़त आहे त बुढे सरकी मज़ार ज़रूरु आहे। पर हिन वक़्तु जेकॾहिं तव्हां ॾिसो 1 हफ़्तो पहिरीं इहे साॻी हिक ॿिए ख़िलाफ़ु जेके फज़ीला सरकी वारे मामले ते जेके सियासत कनि पिया, सियासत चमकाइनि पिया, उहे 1 हफ़्तो पहिरियों पाण में ठही विया। ऐं जॾहिं उन्हनि जी प्रेस कॉन्फ्रेंस थी, असां प्रेस कॉन्फ्रेंस में मौजूदु हुआसीं। उते घरू वज़ीर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा बि हुयो, मौजूदु हुयो। वफ़ाक़ी वज़ीर एजाज जखराणी बि आहे, उहो बि हिन तालके ठुल मां कामयाबु थियो आहे। उन्हनि जे साम्हूं असां ॻाल्हि कई त भई फज़ीला सरकी खे 3 साल थी विया आहिनि, त हिन मसइले ते पंहिंजो छा कयो आहे? असां जॾहिं पंहिंजो घरू वज़ीर खां पुछा कयोसीं, घरू वज़ीर चयो त इहो सियासी मसइलो हो, असांखे ग़लति ब्रीफ कयो वियो त बाबा हे जेका हिन में सरकी मुलविस आहिनि, सरदार सरकी मुलविस आहे ऐं असांखे ग़लति ब्रीफ कयो वियो। इन खां अॻु में जॾहिं असां हैरान इन ॻाल्हि थिए त इन खां अॻु में त PP जो जेको MP आहे मीर हसन खोसो उन अच्छा हाणे सरमंद इहा ॻाल्हि त बिल्कुलु थी वियो हिकिड़ो सियासी पस मंज़र, पर तव्हां पूरो ॾींहुं फील्ड में रहो था, रिपोर्टिंग कयो था पिया, उन खां अलावा तव्हां वटि छा रिपोर्टूं आहिनि त हिन वक़्तु जेको आम तौर ते ॿुधण में अचे थो पियो त फज़ीला खे किथे कंहिं हिकिड़े धाड़ियलनि जो टोलो ॿिए धाड़ियलनि वटि विकिरो करे थो, ॿियो धाड़ियलनि जो टोलो त 3 धाड़ियलनि वटि विकिरो, इन में केतिरी सदाकत आहे? हिन वक़्तु छा माना फज़ीला जी पोज़ीशन आहे, हू किथे ज़िंदा बि आहे या? हा राब, असुल जेका हक़ीक़त आहे हितां अगवा थियण खां पोइ हिनखे जेके असांखे जेके फिगर मिलिया आहिनि पुलिस जे ज़रिए या ॿियनि कंहिं क्रिमिनल माण्हुनि जे ज़रिए, त हिनखे शाही में रखी वियो कुझु महीना उते। जीअं बुढो सरकी जी हिननि ॻाल्हि कई वारसनि, इन खां बुढो सरकी आहे, ॿियो जेका ॿोड़ो सरकी आहे उनजो ॿोड़ो ऐं जो पुटु उन्हनि अगवा करे हिनखे शाही में रखियो। शाही में जॾहिं हिननि खे घेरो तंग कयो वियो त उन खां पोइ हिनखे गड़ी खेरे वारे इलाइक़े में रखियो, उते ऑपरेशन कयो। उन खां पोइ वरी हिननि खे शिफ्ट कयो अथऊं पंहिंजो गौसपुर जे कचे वारे इलाइक़े में। हाणे बि असांखे इतला आहिनि, तव्हां DIG सनाउल आबासी हुजे या DPO जैकबाबाद या हितां जूं जेके सियासियूं धुरियूं आहिनि या सरदार जेके आहिनि, उनजो इहो चवणु आहे या असांजा जेके ज़रिया आहिनि उनजो चवणु आहे त छोकिरी हिन ज़िंदा आहे ऐं उहो पंहिंजो हिन वक़्तु पंहिंजो हिकिड़े क्रिमिनल माण्हू वटि मौजूदु आहे। ऐं उन हवाले सां जेको हिते चए पियो वञे त उहो माण्हू ठुप जवाबु ॾिनी वेठो आहे त जेका मां छोकिरी न ॾींदुसि। ऐं असांखे जेके इतला आहिनि पंहिंजे हवाले सां, उन्हनि पंहिंजे जेको बासर जेको पाथारीदार आहे उन पंहिंजे पुट जे नाम करे छॾियो आहे।
माना फज़ीला खे पंहिंजे पुट जे नाले करे छॾियो अथऊं। हाँ जी, असांखे जेके इतला आहिनि उनजे नाले करे छॾियो आहे। उन खां पोइ जेके पुलिस ऐं DPO जैकबाबाद आहे, DPO कश्मीर आहे या पंहिंजो सनावला अब्बास या DIG आहे, उन्हनि उन सां ॻाल्हियूं बि कयूं, बाबा ठीकु आहे तव्हां उनखे ॾियो, असांखे छोकिरी मोटाए ॾियो, पोइ असां वारसनि सां ॻाल्हाईंदासीं, तव्हां सां मिटी माइटी कराईंदासीं, इहो मसइलो असां हल कंदा, फ़िलहालु छोकिरी ॾियो। पर उहो छोकिरी ॾियण खां इनकारी आहिनि। पोइ पुलिस हिन ते कहिड़ो माना क़दम कहिड़ो खयो आहे पुलिस जी इन्वॉल्वमेंट आहे न। तव्हां ॾिसो अॻे हिते हुयो पंहिंजो अॻूणो जेको DPO पंहिंजो मुनीर अहमद खोड़ो, उनजे बाक़ाइदे उनजो इन्वॉल्वमेंट हुई। उन माण्हू जी छोकिरीअ खे खणी गड़ी असर बि पहुचायो। असांखे साहिब हिन खे इहो ॿुधायो वियो त बाबा फज़ीला सरकी खे असां मोटायूं था, अधु कलाक जे अंदरि प्रेस कॉन्फ्रेंस था कयूं हुते। इहो DPO जैकबाबाद ऐं बुढे सरकी सां इलाही चकर असां मुख़्तलिफ़ महफ़िलनि में वियाऊं, उते उहो मौजूदु हो। जॾहिं अगवा कंदड़ बुढो सरकी आहे, उन सां गॾु मुनीर खोड़ो वेही करे उन सां गॾु महफ़िलूं थो मचाए, उन सां गॾु राग रंग जूं महफ़िलूं थो करे, उन सां गॾु कचहरियूं थो करे, उनजी ऑफिस में अची उहो वेहे थो। उन जो पुलिस जो 100% पंहिंजो इन जो पंहिंजो इन्वॉल्वमेंट आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां इन खां अॻु में जेको वली वाला दरो DPO जेको आयो, उन बाक़ाइदे कार्रवाई कई, एतिरे हद ताईं कार्रवाई कई जो हिन जो घेरो तंग कयूं। वलीउल्लाह दल जेकॾहिं 3-4 ॾींहं हिते हुजे हा त थी सघे त फज़ीला सरकी हिन वक़्तु पंहिंजी माउ जे हंज में हुजे हा, पर उन खां पोइ उनखे बि उन 3-4 ॾींहंनि में बदिली करायो। हाणे जेको हे DPO जेको साकिब इस्माइल मेमण आहे, इन बि कोशिशूं कुझु न वरितियूं। हे त हिन जी जेका अला ॿुधी आहे जो इफ़्तिखार मोहम्मद चौधरी पंहिंजो सुबुह मोटो नोटिस वरितो ऐं सुप्रीम कोर्ट ॿुधणी जेका थी, उन खां पोइ जेका कुझु न कुझु पुलिस कुझु न कुझु माना कार्रवाइयूं कयूं, कुझु माण्हू ॿधा आहिनि। ॾिसो त हिन फज़ीला सरकी जे 3 सालनि में 100 खां वधीक माण्हू ॿधऊं, लखे रुपया उन्हनि खां उन्हनि माण्हू पुलिस वारनि वरितूं। ख़बर न आहे उन्हनि खे, ख़बर न आहे जेकॾहिं कंहिं इलाइक़े में जेकॾहिं चोरी थिए थी त पुलिस खे ख़बर आहे। सभु हितां जे सभिनी SHOनि खां वठी सिपाही ताईं सभिनी खे ख़बर आहे त फज़ीला सरकी किथे आहे, कंहिं वटि आहे, कंहिं वटि मौजूदु आहे, कीअं बरामद करे सघूं था। पर उन्हनि में इहा ज़रूरत कोन्हे जो उनखे जकड़ में वठनि। उनखे जेकॾहिं जकड़ में वठी वेंदा, उहो जेको बासर जेको कचे जो जेको ज़मीनदार आहे, उनखे को मसइलो त कोन्हे, कचे में वञण को हिन लाइ मसइलो त कोन्हे, उते करे सघंदा, पर हे कुझु नथा करे सघनि। उन बासर जेको वॾेर आहे उनखे बि इलाइक़े जे पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि जो पंहिंजो आशीर्वाद आहे। जॾहिं उन इलाइक़े जो चूंडियल नुमाइंदो, कंदकोट जो जेको चूंडियल नुमाइंदो आहे, उन जो इन्वॉल्वमेंट आहे, उहो चए थो त सुभाणे ठीकु आहे, इन वॾेरे खे जेकॾहिं गिरफ़्तार कराए, इन पाथारीदार खे गिरफ़्तार कंदासीं, सुभाणे उनखे वोट केरु ॾींदो, सुभाणे हुनजे पलंग ते ठपा केरु हणंदो। असुलु ॻाल्हि इहा आहे, सियासत चमकाइनि पिया। हाणे मूंखे त अफ़सोस थिए थो घरू वज़ीर ते बि मीरसन खोसे चयो त मां इस्तीफ़ा ॾेई छॾींदुमि। 2 साल गुज़री विया, इस्तीफ़ा न ॾिनई। असां हुनखे चयोसीं 2 साल गुज़रिया, तुंहिंजो इस्तीफ़ा ॾींदुसि। त हिन मसइले ते उन खां पोइ हिन चयो त जॾहिं 2 सालनि खां पोइ जॾहिं आयो हिते ठुल में माशाअल्लाह, त हिन चयो त मां फज़ीला सरकी त छो, मां त कॾहिं ॻाल्हि ई न कई त जेका फज़ीला सरकी मामले ते इस्तीफ़ा ॾींदो। मां त जेको इशू कयो त मोहतरम बेनज़ीर भुट्टो जेको शहादत वारो उहो इशू कयो। तव्हां ॾिसो न हिते जेतिरे ताईं हाणे त मूंखे जेको लॻे थो त सुप्रीम कोर्ट हिन खे कुझु करे सघे थो, बाक़ी सियासी जेके वॾेरा आहिनि या पंहिंजो पुलिस आहे उहो कुझु नथी करे सघे। नाज़रीन, सरमद कुनरानी जा तव्हां जेके कमेंट ॿुधा, हुननि जो चवणु इहो हो त हितां पुलिस वारे खां वेंदे SHO ताईं, SHO खां वेंदे DPO ताईं सभ खे ख़बर आहे, सभु ॼाणनि था पिया त फज़ीला सरकी जे अगवा में केरु मुलविस आहे ऐं उन धाड़ेलनि वटि हिन वक़्तु जेको आहे सो कहिड़े धाड़ेल वटि जेको आहे सो फज़ीला मौजूदु आहे। इन ते पंहिंजे प्रोग्राम जे मेज़बान राय बपड़ खे ॾींदा इजाज़त। मोकिलाणी न आहे। साथ सलामत, सिंध सलामत।